नाज़रीन असां मौजूदु हिन वक़्तु कराची मली जे इलाइक़े में मेमोगोर अजक इस्पताल जेका हकीमा जे नाले सां मशहूरु आहे। अॼु हिते रईस वलीदाद ॻोठ जोख जी रहवासी औरत जो डिलीवरी केस थियो आहे ऐं उनजी हिन वक़्तु इस्पताल में डिलीवरी दौरान अमलो जेको आहे ग़लति इलाज या गफ़लत मुबैना गफ़लत जे सबबु औरत जेका रेफर कई वई जना इस्पताल उहा फ़ौत थी वई आहे। जॾहिं उनजो ॿारु जेको पैदा थियो उहो बि फ़ौत थी वियो आहे। हिन सिलसिले में असां हिते ॻाल्हि ॿोल कंदासीं रईस वलीदाद जोखी ॻोठ जे मौजूदु शख़्स साईं अब्बास जोखियो ऐं मुतासिर फैमिली जे घर भातियुनि सां त हिन जेको इस्पताल में अॼु इशू ॿुधायो वञे पियो इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील ॾींदा। हिन वक़्तु मेमको जेका इस्पताल आहे उते मेमको थाणे जी पुलिस बि पहुतल आहे जंहिं ते इस्पताल जो समूरो अमलो ॿुधायो वञे पियो त उहो इस्पताल छॾे वञी चुको आहे ऐं भरिसां ICU में हिकिड़ो मासूम ॿारु जेको ॿिए कंहिं फैमिली जो उहो बि हिन में पियल आहे ऐं इस्पताल जो समूरो अमलो मुकमल तौर ते इस्पताल छॾे हलियो वियो आहे। ऐं हिते जेके मुतासिर फैमिली ऐं हुन ॻोठ जा मौजूदु आहिनि असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो कहिड़ो इशू थियो असांखे कहिड़ो तफ़सील ॾियनि था। असांजे ॻोठ जी औरत जेका अॼु डिलीवरी जे सिलसिले में 2 बजे हिते इस्पताल पहुती ऐं इस्पताल इंतिज़ामिया उन्हनि खे चयो त शाम जो 6 बजे ताईं डिलीवरी थी वेंदी। पोइ घरवारी आहे चमन गुल, उन जी घरवारी हुई, सो उनखे हिते 3-4 कलाक हिते तरसायूं ऐं अल्ट्रासाउंड वग़ैरह कयूं, चयूं त 6 बजे ऑपरेशन कंदासीं ऐं को मसइलो कोन्हे ऐं जेको आहे सो डिलीवरी थी वेंदी। सो 6 बजे पोइ वरी हिननि खे 7, 7:30, 8, 8:30 बजे ताईं हिननि खे इंतज़ार में विहारियो, मुख़्तलिफ़ बहाना। अच्छा, 8:30 बजे खां पोइ छोकिरीअ खे जॾहिं ऑपरेशन थिएटर में वठी विया आहिनि, छोकिरी हली पाण पंहिंजे पेरनि सां वई आहे, बिल्कुलु सेट हुई। पोइ उन्हनि वञी उते ख़बर न आहे छा कयो, छोकिरी रड़ कई ऐं पोइ जेको अमलो आहे हिननि जो मुकमिल सभु जेको अमलो आहे सो भॼी वियो आहे। ऐं ॿियो त ठहियो पर हिकिड़ो नंढिड़ो ॿारु जेको आहे शीशे में पियल उनखे बि छॾे भॼी विया आहिनि। हाणे फीमेल डॉक्टर यानी का आहे मिसबा पिया चवनि ऐं ॿियो का डॉक्टर कामरान आहे ऐं ॿियो जेको बि अमलो आहे हिन वक़्तु को बि अमलो कोन्हे। आउं ॻोठु हुउसि, मूंखे देरि सां ॿुधायूं, आउं देरि सां पहुतो आहियां, पर बहरहाल सिचुएशन इहा आहे त 2 बजे खां वठी हिननि खे विहारे 8:30 बजे ऑपरेशन शुरू कयूं ऐं पोइ ख़बर न आहे छोकिरी खे बेहोश कोन कयूं या छा कयूं। छोकिरी रड़ कई ऐं जीअं रड़ छोकिरी कई तीअं ई भॼी विया आहिनि डॉक्टर। पूरो अमलो, सिर्फ़ु डॉक्टर न, पूरो अमलो जेको आहे अस्पताल हिन वक़्तु पूरी अस्पताल ख़ाली आहे। तव्हां ॾिसी सघो था त पूरी अस्पताल ख़ाली आहे। हिन जिना अस्पताल खणी विया, छोकिरी जेका सा फ़ौत थी वई आहे उते ऐं उनजो जेको ॿारु हू फ़ौत थी वियो आहे ऐं हींअर उते पोस्टमार्टम लाइ उते इंतज़ारु पिया कनि। जीअं पोस्टमार्टम थींदो उन्हनि सां पुलिस बि गॾु आहे मेमन ॻोठ जी, उन्हनि बिल्कुलु असां सां ताउन कयो आहे। हींअर बि असां सां गॾु आहिनि मेमन ॻोठ पुलिस ऐं उते बि मौजूदु आहिनि ऐं पोस्टमार्टम जे हींअर इंतज़ार में उन्हनि सां राब्तो थियो। असांजो इहो हूंदो त असां जेको आहे सो FIR कराईंदासीं ऐं क़ानूनी कार्रवाई कंदासीं। ऐं क़तल जी ॿ क़तल आहिनि, हिकिड़ो क़तल न आहे, यानी 2 क़तलनि जी FIR असीं हिननि डॉक्टरनि ते कराईंदासीं। असीं दवा लाइ मूं चवनि त ख़ाली मुंहिंजे जे अल्ट्रासाउंड करियो। पोइ मूंखे चऊं अल्ट्रासाउंड असीं कोन था करियो। असीं 2 लॻे आयासीं, अल्ट्रासाउंड चऊं असीं कोन था करियो। पोइ 4 लॻे माई आई, उन अल्ट्रासाउंड कयो त चई ॿारु बि नॉर्मल आहे, सही आहे, सिहतमंद आहे, तुंहिंजी नौं बि सही आहे, रत बि बराबरि आहे। टेस्टूं असांखे वग़ैरह करायूं, उहे बि मूं करायूं, उन में रत चऊं सही बिल्कुलु ओके आहे। पोइ मुंहिंजी 5 जो असांखे 6 जो टाइम ॾिनो आहे। पोइ 5:30 बजे मुंहिंजे नौं चयो त हाणे मूंखे बोतलियूं कढो, मूंखे सुइयूं कढो। पोइ असीं हाणे वापसि अनानापार था वञूं त धीअड़ी जेका नर्स हुई उन चयो त असीं अनानापार असीं अव्हांखे कोन छॾींदासीं, असांजा डॉक्टर अचनि पिया। पोइ असांखां मुंहिंजी नौं वठी विया, तव्हां भुणाए खिलंदी कुॾंदी भुणंदी वेई। पोइ मुंहिंजी हिकिड़ी रड़ कई, ख़तरनाक रड़ कई मेमण ॻोठ हकीमा अस्पताल में, अजरकारी अस्पताल आहे, हकीमा नालो आहे पहिरीं। पोइ मुंहिंजी नौं हिकिड़ी ख़तरनाक रड़ कई। पोइ वरी बि असां रड़ न ॿुधी न ॿियो त इहे थेला खणी भॼंदा वञनि त मुंहिंजी वरी ॿी नौं बीठी हुआ, पुछेनि पई त असांजो मरीज़ किथे त उन सां ॻाल्हायूं कोन। उहो थेला खणी न अॻी गेट मां निकिरी भॼी विया। असांखे इंसाफ़ु खपे, असांखे इंसाफ़ु खपे। मुंहिंजा 2 बच्चा, मुंहिंजी बच्चे सूधी वई हली, मुंहिंजो पोटो, मुंहिंजी नुंहुं बाड़े ए अब्बा मूंखे इंसाफ़ु खपे। मुंहिंजी नंढी नेटी नुंहुं मुंहिंजी मैश में हेॾड़ी 1.5 साल जी आहे, उहा कीअं संभालींदीअसि। हिकिड़ी नियाणी असां अनाना जे अस्पताल में जाई ऑपरेशन असीं, मुंहिंजी रड़ कोन कई।
ए पोइ मूंखे अन में ची डॉक्टरियाणी जेका नर्स हुई उन चयो ॾोकड़ ॾियो, पोइ मुंहिंजे न अथसि 35,000 कढी ॾिना, 2500 मूंखे न वरितऊं आहे टेस्टिन जा, पोइ मूंखे न एक्सरे जा वरितऊं आहे, पोइ मूंखे न परियां स्टोर वारो उन 1500 4 रुमाल ॾेई, हिकिड़ी नली नक जी ॾेई, हिकिड़ो पकड़ ॾेई, उन 1500 मूंखे न वरिता, एतिरा मूंखे न पैसा वरितऊं आहे, पोइ मुंहिंजी नौं मूंखे ख़तमु करे ॾिनऊं, सभु भॼी विया, मुंहिंजी नौं अकेली हिते कलाकु पई हुई। अस्पताल में केर भी मौजूद कोने? केर बि कोन्हे, सभु लाक करे भॼी विया, ख़ाली हिकिड़ो गुंगो उन चयो कमिरो ख़ाली करियो अथसीं, लाक करियो, मूं चयो कमिरो ख़ाली आऊं कोन कंदी आहियां। ए अल्लाह मूंखे इंसाफ़ खपे, मूंखे इंसाफ़ खपे। अल्लाह अल्लाह रहीम। हकीमा सेंटर अस्पताल में अवां किथां खां आया आहियो, कहिड़े इलाइक़े तां, छा मसइलो थियो? अदा असां रईस वलीदास ॻोठ खां आया आहियूं। अॼु तक़रीबन 3 साढे 3 बजे मुंहिंजी भाॼी आहे, मुंहिंजे भाउ जी घरवारी, उनजो डिलीवरी केस हुयो, त उनखे डिलीवरी केस हुन करे अस्पताल खणी आयासीं, अजरक हॉस्पिटल। ऐं मारो वॾो भाउ हुयो, उन सां गॾु ऐं मारी फैमिली वारा हुआ। त डॉक्टरनि चयो ऑपरेशन थींदो, ऑपरेशन जा पैसा वठी करे ऑपरेशन शुरू कयूं। ऑपरेशन जे दौरान भाॼीअ खे अलाए बेहोश कयूं या न कयूं, उन में मतिलबु आवाज़ु आयो, हिकिड़ो रड़ आई ख़ौफ़नाक, ऐं उन 5 मिनट खां बाद जेको अमलो सॼो पूरी हॉस्पिटल ख़ाली करे हलियो वियो। ऐं पाण बि ॾिसी सघो था, हॉस्पिटल अञा ताईं बिल्कुलु ख़ाली आहे, ऐं हिकिड़ो नंढिड़ो मेसूम अंदरि लॉक करे हलिया विया आहिनि, शीशे में रखियो आहे। इहे डॉक्टर आहिनि। बहरहाल चवण जो मक़सदु उहो होॾां खणी विया, उन्हनि सां हींअर राब्तो थियो आहे, उहे 2 एक्सपायर थी विया आहिनि। असांखे इंसाफ़ु खपे, इहो इंसाफ़ु असां सां कयो वञे। अञा ताईं बि को बि मौजूदु न आहे हिते डॉक्टर जो अमलो, ही नंढिड़ो मेशियम पियो हुयो, कंहिंजो पियो आहे। पुलिस खे इतला कयो? हा, असां पुलिस खे इतला कयो आहे। पुलिस पहुतल आहे छा? हा, पुलिस पहुतल आहे, बयानु सवेरे वठी वई आहे, पुलिस आई आहे।